कंदासीं पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में शानदार आजियां ते अगवाणनि ऐं कारकुननि जा थोरा मञा आहिनि। ट्विटर ते कराची एयरपोर्ट ते आजियां जी वीडियो शेयर कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हवाई अॾे ते इस्तक़बाल लाइ वॾे तादाद में आयल पाकिस्तानियुनि जो हू थोराइतो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त खटे मोटिया आहियूं, हिकु पुरअमन खुशहाल ऐं तरक़ी पसंद पाकिस्तान जी तामीर लाइ गॾिजी कमु कंदासीं। सूबाई वज़ीर जाम खान शोरो चयो आहे पाणी मैशत जे साह वारी रग आहे। हलंदड़ साल सिंध के 42% घटि पाणी ॾिनो वियो आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई वज़ीर जाम खान शोरो चयो त इरसा इन रिकॉर्ड ॿुधायो त हिन भेरे 22% पाणी जी खोट थींदी। असां वटि 50% पाणी जी खोट रही। हुन चयो त अप्रैल महीने में तमामु घणी पाणी जी खोट रही। सदाईं अप्रैल में सिंध के वधीक पाणी ॾिनो वेंदो हो, पर हिन साल 42% घटि पाणी ॾिनो वियो आहे। संदसि चवणु हो त सखर बैराज ते वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह ऐं एरसा जो चेयरमैन आयो त असां अंग अखर पिणु ॾिना। हाणे बि 2 लख क्यूसिक पाणी सिस्टम में मौजूदु आहे। सूबाई वज़ीर चयो त इरसा मां साज़िश जी धप अची रही आहे। सिंध में ॾुकार जी सूरताल आहे, पीअण लाइ पाणी न आहे। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A जी तशरीह वारे सदारती रेफरेंस जी अटार्नी जनरल एश्तर औसाफ ऐं नवाज़ लीग जे वकील मोहम्मद मखतूम अली ख़ान अल्तवा वारी दरख़्वास्त जमा कराए छॾी आहे। चीफ जस्टिस अल्तवा वारी दरख़्वास्त ते कावड़ जो इज़हार कंदे रिमार्क्स ॾिना त अल्तवा जी दरख़्वास्त जो मतिलबु आहे त हुकूमत मामले ते देरि चाहे थी। हीउ अवामी मफ़ाद जो अहम तरीन इशू आहे जंहिंखे ॿुधी जल्द फ़ैसिलो करणु चाहियूं था। चीफ जस्टिस हा पाकिस्तान जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच सदारती रेफरेंस ते ॿुधणी कई। बेंच में जस्टिस इजाज़ुल हसन, जस्टिस मज़हर आलम मियां ख़ैल, जस्टिस मुनीब अख्तर ऐं जस्टिस जमाल मंदोख़िल शामिल आहिनि। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त अटार्नी जनरल पाण सूमर ॾींहुं दलील ॾियण जी ॻाल्हि कई हुई। अॼु इल्तवा जी दरख़्वास्त करे रहियो आहे। आला अदालत नवाज़ लीग जे वकील मखतूम अली ख़ान खे अॼु ई दलील जमा कराइण जी हिदायत कंदे चयो आहे त अदालत राति ताईं वेठी आहे, सभिनी खे ॿुधाईंदासीं। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त इमरान ख़ान जी हुकूमत कर्ज़ मथां कर्ज़ खणी अवाम खे महांगाई जी चकी में पीड़े छॾियो। कराची में मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे शाहिद खाकान अब्बासी चयो त इमरान ख़ान पारां खयल कर्ज़नि सबबि मुल्क में महांगाई 4 सालनि खां मढ़ियल आहे। हुन चयो त पाकिस्तान खे पहिरीं तरजीह ॾियणी पवंदी, मईशत कमज़ोर थींदी त डॉलर जी क़ीमत में बि इज़ाफ़ो थींदो। शाहिद खाकान अब्बासी चयो त पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो मुल्क जी मुआशी सूरत हाल आहे। हिकु सवाल जे जवाब में शाहिद खाकान अब्बासी चयो त डॉक्टर इजाज़त ॾींदा त नवाज़ शरीफ़ मुल्क वापसि अची वेंदो। शाहिद खाकान अब्बासी चयो त असां इमरान ख़ान जे ख़राबियुनि खे ख़तमु करण जी कोशिशि कंदासीं। कोशिशि आहे त IMF सां कयल मुआहिदनि जो भार अवाम ते घटि खां घटि पए। वफ़ाक़ी हुकूमत इमरान ख़ान जी फुल प्रूफ सिक्योरिटी बाबति वाज़े हुकुम जारी करे छॾिया आहिनि। ज़रीन मूजिबि इमरान ख़ान जे बनीगाला हाउस जी सिक्योरिटी लाइ पुलिस ऐं FC जा 94 अहलकार मुक़ररु कया विया आहिनि। बनीगाला हाउस जी सिक्योरिटी लाइ पुलिस जा 22 ऐं FC जा 72 अहलकार मुक़ररु कया विया आहिनि। ज़रीन मूजिबि इमरान ख़ान जी सिक्योरिटी लाइ मुख़्तलिफ़ थ्रेट्स जी रोशनी में थ्रेट असेसमेंट मां 2 इजलास कया विया, जंहिंमें उन्हनि जी सिक्योरिटी वधाइण जे हवाले सां पिणु ॻाल्हि ॿोल्हि कई वई आहे। ज़रीन मूजिबि हुकूमत इमरान ख़ान जी सिक्योरिटी बाबति वाज़े हिदायतूं जारी कयूं आहिनि। बनीगाला हाउस जी सिक्योरिटी लाइ पुलिस ऐं रेंजर्स समेत FC जा अहलकार मुक़ररु कया विया आहिनि। ज़िक्र कंदासीं अॻूणे वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त हुकूमत फ़ैसिलो करे वठे इलेक्शन कराइणी आहे या गिरफ़्तारियूं करणियूं आहिनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त शहबाज़ हुकूमत पंहिंजो DG FIA ऐं DGIB लॻाराए केस ख़तमु करणु चाहे थी। महांगाई जूं ॻाल्हियूं कंदड़ हुकूमत पेट्रोल, गैस ऐं बिजली जी क़ीमतनि में इज़ाफ़ो करे रही आहे। डॉलर जो मुल्ह 200 रुपया ऐं डिफ़ॉल्ट खां बचण लाइ उभूरी मईशत दान गौर हेठि आहिनि। शेख रशीद चयो आहे त निगरान हुकूमत इलेक्शन जे हवाले सां 31 मई ताईं समूरा फ़ैसिला थी वेंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां वफ़ाक़ी वज़ीर शाहज़ैन बुगटी मुलाक़ात कई आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं शाहज़ैन बुगटी जी सदारत हेठि मंशात जे ख़ात्मे बाबति इजलास थियो आहे। इजलास दौरान ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त एपेक्स कमेटी जे इजलास में मंशात जी रोकथाम लाइ फ़ैसिला कया विया आहिनि। हुन चयो त सरहदनि ते सख़्ती करण सां ई मंशात खां बची सघिजे थो।
हिते ज़िक्र कंदासीं माहौलियात बाबति। वफ़ाक़ी वज़ीर शहरी रहमान चयो आहे त वज़ीर आज़म माहौलियात जे तहफ़ुज़ लाइ टास्क फोर्स क़ाइमु करे छॾियो आहे। केपी में बिलियन ट्रेन ते सवाल उथी रहिया आहिनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर शहरी रहमान चयो त हेठवेव जे शिदत सबबि ओतिरे इलाइक़नि में ग्लेशियर्स तेज़ी सां पकड़िजी रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि माहौलियात बाबति इजलास में मौसमी तब्दीलियुनि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। सिंध हुकूमत वफ़ा खां इम्तिहाननि दौरान बिजली जी लोड शेडिंग न करण जो मुतालबो करे छॾियो। कराची में सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त सिंध में गर्मीअ जी शदीद लहर जारी आहे, जंहिं करे इम्तिहाननि दौरान लोड शेडिंग न कई वञे। इस्माइल राहू चयो आहे त के इलेक्ट्रिक हेस्को ऐं सेपको खे पाबंद बणायो वञे त जीअं इम्तिहाननि दौरान लोड शेडिंग न थिए। सूबाई वज़ीर चयो त इम्तिहाननि दौरान इम्तिहानी सेंटर्स जे आसपास फोटो कापी स्कैनर वग़ैरह ते पिणु पाबंदी हूंदी। उन्होंने चयो त सालियानो इम्तिहाननि दौरान इम्तिहानी सेंटर्स ते सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्त कया वेंदा, जॾहिं त पूरे सूबे में इम्तिहानी सेंटर्स ते मोबाइल फ़ोन आणण ते पाबंदी हूंदी। संदसि चवणु हो त इम्तिहानी सेंटर्स ते इम्कानी लोड शेडिंग सबबि जनरेटर तयारु रखिया वञनि। ज़िक्र कंदासीं लाड़काने में खदड़े फ़कीर पारां बिरादरी जे बासरनि जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। पुराणी बस स्टैंड जे रहवासी मुर्क खदड़ो फ़कीर बासर खदड़े फ़कीरनि जे मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ मुर्क उर्फ़ तारिक खदड़ो साफ़ियुनि नाॾो दाहींदे चयो त बंदर रोड ते तनू उर्फ़ तनवीर ऐं रशना उर्फ़ राशिद खदड़े जीअण जंजाल करे छॾियो आहे। उन आला अख़्तियारियुनि खे अपील कई आहे त बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हैदराबाद में वकील अॻवान जी गिरफ़्तारी तां पुलिस ऐं वकीलनि में शिकताण वारे मामले ते अदालत SSP ऐं SHO ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। थर्ड एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत मुतासिर वकील काशिफ फराज भुट्टो जी दरख़्वास्त ते ASP बल्दिया ऐं SHO भेटाई नगर ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। 14 मई ते मुतासिर वकील सां गॾु वॾे अंग में वकील बिरादरी गॾिजी 22A जी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। वकीलनि अदालत खे दरख़्वास्त कई त ASP हसनैन वारिस ऐं भेटाई नगर थाणे जे SHO अलाउद्दीन पंवर अमले सां गॾिजी हाई कोर्ट बार जे खज़ानची काशिफ फराज भुट्टो जी तज़लील कई संदन ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो वञे। अदालत वकीलनि जी दरख़्वास्त बाद SSP खे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो।